जोगी सिंध जो उहो खाना बदोश कबीलो आहे जेको ॿिनि वेलनि जी मानी जे लाइ दर बदर फिरंदो रहे थो। गेड़ू रंग जो पटको, जब्बो, गोदड़ी, मुरली ऐं कश्तो संदन सुञाणप जी निशानी आहे। हिन वक़्तु सिंध अंदरि जोगियुनि खे हिकु कबीलो सॾियो वञे थो, पर कंहिं वक़्त में जोगी उन्हनि माण्हुनि खे सॾियो वेंदो हो जेके योगा करे योग पचाईंदा हुआ। जोगी लफ़्ज़ योगा मां वरितल लफ़्ज़ आहे जंहिंजी माना मिलाइण या जोड़ण आहे। योग या योगी जो मतिलबु पंहिंजे पाण खे अंदरूनी तरीक़े सां ख़ालिक सां मिलाइण आहे, उनखे योगा चयो वञे थो। जोगियुनि जे रोज़गार जो वसीलो मुरली ज़रिए नांग नचाइण आहे, उन करे ही पंहिंजे ईंदड़ नसल खे बि अहिड़ी सिख्या ॾींदा रहनि था। जॾहिं त संदन ॿार बि नांग खे ॻिचीअ जो हार करे हलनि था। जेकॾहिं को नांग हिननि खे चके बि विझे त हू नांग मणी वसीले उन जो इलाज कनि था। जोगी ॿुधाइनि था त संदुनि मुख़्तलिफ़ कबीला बि आहिनि, जिन में सामी, गिरनारी, पूरबी, आधूती ऐं लाहौती शामिल आहिनि। जॾहिं त जोगियुनि जे उन्हनि कबीलनि जा पाड़ा ऐं नुखूं पिण आहिनि, जिन में चौहान, परमार, सोलंकी, राठौड़, लेड़िया ऐं चौड़ी शामिल आहिनि। जोगियुनि खे पंहिंजे बुण बुनियाद जी का बि ख़बर नाहे, उन करे हू पाण खे राजपूतनि जी नसल में शुमार कनि था। जोगियुनि जो रवाजु उहो आहे त कुंवार पंहिंजे मुड़ुस सां गॾु हिकु साल लाइ सहुरनि वटि रहंदी, त जीअं हू परख करे सघनि त संदसि मुड़ुस खेसि कमाए खाराए सघे थो या न। हू पंहिंजी न्याणी खे ॾाज में पुगी सारो सभु ॾींदा आहिनि, पर जेकॾहिं नांगमणी या गिदड़ सिंगी न ॾिनी त सम्झो वञे थो त कुझु बि नाहे ॾिनो। हक़ीक़ी जोगी सॾाइण लाइ हू 3 शयूं पाण वटि रखनि था, जिन में मण, गिदड़ सिंगी ऐं हथ जोड़ी शामिल हुजनि था, जेके संदन मूजिबि जादुई ख़ासियतूं रखनि थियूं। जोगियुनि जूं औरतूं बि हुनरमंद ऐं सुघड़ हुजनि थियूं, जेके रिलियूं, विहाणा ऐं ॿियूं शयूं ठाहींदियूं रहनि थियूं। शादीशुदा औरतुनि खे कुल्हे ताईं चूड़ियूं ऐं कड़ा पातल हुजनि था, जॾहिं त कुंवारियुनि छोकिरियुनि खे सिर्फ़ु ॿाहुनि में चूड़ियूं हुजनि थियूं। सिंध जो ई अनोखो कबीलो सदियुनि खां पंहिंजी किर्त सां लाॻापियल आहे ऐं हू पंहिंजी ईंदड़ नसल खे बि अहिड़ी सिख्या ॾींदो रहे थो।